चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी परडेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरियत इंसानियत लाइ नाइंसाफ़ी अदम इस्तेहकाम सां वेढ़ जो बहितरीन हथियार आहे। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं परडेही वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जमहूरियत जे आलमी ॾींहं जे हवाले सां ख़सूसी पैगाम जारी कंदे चयो वियो आहे त आज़ादी सहाफ़त ऐं इज़हार राय जी आज़ादी ते हमला थी रहिया आहिनि। ज़ाती मक़ासदनि लाइ मुफ़ाद परस्तनि तरफ़ां जाली ख़बरूं हलाइण हिक रिवायत बणिजी चुकी आहे। हुन चयो त ॾफेड़ पखेड़ींदड़ अनासिर जमहूरी निज़ाम लाइ हिकु वॾो ख़तरो आहिनि। मसावात, इत्तिहाद ऐं यकजहती जे जमहूरी असूलनि खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा पाकिस्तानी अवाम जी जमहूरी नज़रिये में सभिनी खां अॻियां रही आहे। पीपल्स पार्टी अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं दुनिया जी पहिरीं मुसलमान चूंडियल औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी कुर्बानी ॾिनी। हुन जो वधीक चवण हो त नौजवान इंतिशार पखेड़ींदड़ अनासरनि जे प्रोपेगेंडा जो शिकार थियण खां बजाए जमहूरी ऐं मस्बत सियासत जे मरकज़ी किरदार में शामिल थियनि।